बरसात ऐं ॿोॾि जे मुतासिरनि जे तिबी इलाज और मुआलिज जे सिलसिले में ताहिरी वेलफेयर हाला, दारुल शिफा वेलफेयर इस्पताल हाला, मेमन इतिहाद ऐं डॉक्टर बशीर अहमद मेमन इस्पताल हाला जे गॾियल सहकार सां हिकु रोज़ा मुफ़्त तिबी कैंप लॻाई वई। कैंप में हाला, खानोट, शाह मोहम्मद दाहिरी, स्थानधान, हाला पुराणा, खंडू, लुकमान कोरेजो, भाणोट, अजन शाह, मंसूरा, बारूचो बाग समेत भरपासे जे बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि जे सवें मर्द औरतुनि ऐं ॿारनि जो मुफ़्त इलाज समेत खेनि मुफ़्त दवाऊं पिण ॾिनियूं वयूं। मज़कूरा कैंप में जनरल फिजिशियन डॉक्टर मुकेश कुमार, ब्लड प्रेशर, शुगर, दिल जो माहिर डॉक्टर परवेज़ इकबाल, ॿारनि जी बीमारियुनि जा माहिर डॉक्टर एजाज़ अहमद ऐं डॉक्टर असदुल्ला मेमन, स्किन जी बीमारियुनि जो माहिर डॉक्टर गुलाम नबी उमरानी ऐं जनरल फिजिशियन डॉक्टर बशीर अहमद मेमन मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वरतल मरीज़नि जूं मुफ़्त टेस्टूं कंदे संदनि इलाज कयो वियो। हिक दिहाड़े जी मुफ़्त कैंप में 500 खां वधीक मर्द औरतुनि ऐं ॿारनि जो मुफ़्त इलाज और मुआलिज कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।